सिंधु दरिया में 6 कैनाल कढी सिंध के सुकायो पियो वञे। सिंध पाकिस्तान जो साह है। सिंध के सुकाए मारियो वियो तो पाकिस्तान जिंदा रही न सघंदो। सिंधु दरिया सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जी शह रग आहे। उन खिलाफ़ साज़िशों खिलाफ़ एक हकानी कंदासीं। अहिड़ो इज़हार कैनालनि खिलाफ़ राब्ता मुहिम जे सिलसिले में एसटीपी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी बदीन प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी आम जलसे जे ख़िताब कंदे कयो। हुन चयो त पाकिस्तान जा हुक्मरान सिंधु दरिया के बंद ॾेई 6 कैनाल कढण वारी सिंध दुश्मन साज़िश के बंद कनि। ॿी सूरत में सिंध में वॾी तबाही थींदी। सिंध के मक़तल गाह बणजण न ॾिनो वञे। उन सां ख़तरनाक सूरतहाल जनम वठंदी ऐं सिंध लाशनि जे अंबारनि सां भरिजी वेंदी। हुन चयो त सिंध जो अवाम मुसलसल कैनालनि जे मंसूबे जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहे। अवाम कैनालनि जे मंसूबे जी असुल हक़ीक़त के समझी वियो आहे। उन करे हज़ारे माण्हू रोडनि ते निकिरी एहतजाज करे रहिया आहिनि। उनजो वधीक चवणो हो त हिकु तरफ़ कैनाल कढिया पिया वञनि त वरी ॿिए तरफ़ कारपोरेट फार्मिंग मंसूबे जे नाले ते सिंध जूं 20 लख एकड़ ज़मीनूं नीलाम कयूं वयूं आहिनि, जिन ते सॼे मुल्क मां धारिया अची आबाद थींदा ऐं सिंधी माण्हू पंहिंजी धरती ते बेवस ऐं वेगाड़ा बणिजी वेंदा। सिंध जे 6 करोड़ अवाम मां 5 करोड़ 90 लख माण्हुनि वटि ज़मीन कान्हे। कारपोरेट फार्मिंग मंसूबे जी ज़मीन दायरनि खे ॾियण बदिरां मक़ामी माण्हुनि खे ॾिनी वञे। हुन चयो त आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपी 18 सालनि खां सिंध जी हुक्मरानी कंदे सिंध खे तबाह कयो आहे। पीपी जो किरदार सिंध दुश्मन रहियो आहे। उहे पीपी सिंध में बिठो निज़ाम आणे सिंध जी अवाम सां गदारी कई, जंहिंजे ख़िलाफ़ असां सिंध जी अवाम सां गॾिजी सख़्त जदोजहद करे पीपी जी सिंध दुश्मन मंसूबे खे नाकाम बनायो। हुन चयो त सिंध असांजी माउ आहे। सिंध में सिंधियुनि जो साहु आहे। सिंध जी ज़िंदगी मौत जे मसइले ते ख़ामोश नथा वेही सघूं। जेके माण्हू सिंध जो साहु सोढ़ो करे ग्रीन पाकिस्तान इंस्टीट्यूट कारपोरेट फार्मिंग मंसूबे जे ज़रिए सिंधियुनि जो साहु सोढ़ो कंदो त पाकिस्तान बि ज़िंदा रही न सघंदो। हुन चयो जनरल ज़ियाउल हक़ जनरल मुशर्रफ के सिंधी माण्हुनि ड्रेम कैनाल कढण न ॾिना। शहबाज शरीफ के कहिड़ी ताक़त आहे जो कैनाल कढे, पर बदकिस्मती सां असांजा पंहिंजा उज़वा आसिफ ज़रदारी, भुट्टो ज़रदारी खरी पिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बनाइण जी लालच में सिंध जो सौदो कयो वियो आहे। हुन चयो त उहा साॻी पीपी ऐं ज़रदारी आहिनि जिन सिंध में बिठो निज़ाम आंदो, सिंध के विराइण की कोशिश कई। उन वक्त अवाम रस्तन ते निकरी बिटे निज़ाम की साज़िश के नाकाम बनायो। हिन चयो सिंध अवाम पीपी के सुञाणे चुकी है। सिंध में खेन वोट न मिलंदो, पर अवाम तरफा संदन हर हंध फथल टमाटन सां इस्तक़बाल कयो वेंदो। हिन चयो 24 फरवरी ते कैनालन खिलाफ़ हैदराबाद में लखे माण्हू गॾु थी तारीख़ी एहतजाज करे हुक्मराननि जे सिंध दुश्मन मंसूबे के रद्द करे जदोजहद जी वधीक लाइ अमल जो ऐलान कयो वेंदो। हिन मौके ते डॉक्टर कादर शाहानी, होद खान गाडाई, अहमद नोनारी, डॉक्टर सुमार मंगरियो, शाह नवाज सियाल भी खिताब कयो। रैली में जलसे में हज़ारे माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें औरतूं पिणु वॾे संग में शामिल हुयो। जागणो पवंदो, हिननि जे ख़िलाफ़ ललकार बंधणो पवंदो त सिंधु दरिया ते ये कैनाल मंजूर न आहिनि। इन करे इन्हनि 2 महीननि जी सरगर्मी खां पोइ कामयाब 18 दिसंबर जी कामयाब हड़ताल खां पोइ हाणे मां पूरन 1.5 महीने जे लाइ सॼी सिंध जे ॻोठ में वञी माण्हुनि खे जाॻाइण लाइ निकितो आहियां। अॼु बदीन ज़िले में नंदो, खोस्की, टंडो बागो खां थींदो। अॼु मां तव्हांजे शहर में बीठो आहियां। सुभाणे वरी तलार ऐं मातली में हूंदासीं, कड़े गांव में हूंदासीं। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, ही माम जाॻाइण जी हले पई। तव्हां 57,000 जी तइदाद में जेके निकिरो पिया, इहो इन ॻाल्हि जो इज़हार आहे त सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी ज़िंदगी सां दिलचस्पी आहे। सिंध जा माण्हू या बेकफन गुमराह थी न मरंदा, बेकफन ऐं गुमराह थी न मरंदा, छो जो हारी जो जियापो पाणी आहे, मज़दूर जो जियापो पाणी आहे, ज़मींदार ऐं आबादगार जो जियापो पाणी आहे, दुकान वारे जो जियापो पाणी आहे, बस ऐं सुज़ुकी वारे जो जियापो पाणी आहे, मोटर मैकेनिक ऐं ड्राइवर जो जियापो पाणी आहे। जे पाणी न ईंदो दरिया में
त पोइ सवाइ मौत जे ते ॿियो कुझु कोन मिलंदो इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो साथियो अॼु असीं तव्हांजे शहर में आया आहियूं अञा हिकिड़ी मुसीबत खे मुंहुं ॾियूं पिया अञा केनालनि जे ख़िलाफ़ तहरीक हले पई त वरी इहो काल 4 ॾींहं खां वठी नओं ऐलान थियो आहे त सिंध जूं ज़मीनूं नीलाम थियनि पयूं सिंध ते कब्ज़ो करायो पियो वञे अलाह जे क़ाबिल कंधारी ईंदा अलाह जे पिंडी पेशावर फैसलाबाद जा माण्हू ईंदा अलाए बाजोड़ सवा जा माण्हू ईंदा केरु अची असांजे ज़मीनुनि ते बीहंदो मोहतात अंदाज़ो आहे त 20 लख एकड़ ज़मीन सिंध जी जंहिं ते कारपोरेट फार्मिंग थींदी माना हारी बेदख़ल थींदो ॻोठ बेदख़ल थींदा कब्रिस्तान डहंदा अबनि ॾाॾनि जूं क़बरूं डहंदियूं ऐं पोइ हिते इहे सरकार जा कारंदा लामारा ॾींदा को बि सिंधी माण्हू पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदो ज़मीन जी ॻाल्हि कंदो पंहिंजे पोड़े पीउ खे दफ़न करण जी ॻाल्हि कंदो त हुनजी ॻिची लाथी वेंदी इहा सूरत सिंध जे मथां अचे पई मुंहिंजा भाइरो दोस्तो असांजो वाज़े मौक़िफ़ आहे असीं 50 सालनि खां इहा ॻाल्हि करियूं पिया त ही सरज़मीन सिंध पाकिस्तान छॾण खां पोइ सिंधियुनि खे न मिली आहे इन ॻाल्हि खे सम्झो था तव्हीं त पाकिस्तान छॾण खां पोइ इहा सिंध ज़मीन न मिली आहे पाकिस्तान खां अॻे बि सिंध मौजूद हुई इस्लाम जे अचण खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मज़हब दीन अचण खां अॻे बि सिंध मौजूद हुई हज़रत ईसा ऐं मूसा खां बि सिंध में मौजूद हुई जॾहिं खां इंसानी वजूद मिलियो आहे तॾहिं खां सिंध मौजूद हुई